केंजो भा अगर घर में सही ना हलंदो आ न पंहिंजे माउ पीउ खां परे थी वेंदो आ तो भेनरां चवंदियूं आहिनि इनखे पक पंहिंजी ज़ाल भड़कायो आ, पंहिंजी घरवारी पंहिंजे माता पिता खां परे कयो आ। जे अगर उन्हनि जो भा के भेण जो भा शादी का पोइ पंहिंजी भेनरनि सां घटि राबतो पियो रखे न त उहा चवंदी आहे मुंहिंजी भाॼाई मुंहिंजे भाउ खे मां खां परे करे छॾियो। पोइ उहा ई भेण पंहिंजे मुड़ुस खे पंहिंजे हस्बैंड खे पोइ भले ई पंहिंजे माता पिता खां परे पई करे। गुरु नानक देव पातशाह चयो आहे कि तव्हां सभ खे बुरो पिया चओ, कॾहिं पंहिंजी गिरबान जे अंदरि जाके ॾिठो था? फरीदा बुरेदा भला कर गुस्सा मन न हंडाए। असी पाण खे साफ सुथरो करे वेठा आहियूं, भले शक असां पंहिंजो तन साफ करे वेठा आहियूं, पर मन असांजो मैलो आहे प्यारी साध संगत जी। हम पापी तुम पाप खंडन। असी पंहिंजो मन मैलो करे वेठा आहियूं और तन साफ सुथरो करे असी समझूं था असां खां वधीक साफ सुथरो कोई आहे ई न। जे कोई भी शादी का पोइ कोई भा पंहिंजे घर खां परे पियो थी वञे त चवंदा आहियूं उनखे पंहिंजी घरवारी परे कयो आहे। भेण चवंदी आहे ॾिसो माउ और धीउ वेही करे ॻाल्हाईंदियूं आहिनि कि मुंहिंजी भाॼाई और माउ चवंदी आहे मुंहिंजी नुंहुं मुंहिंजे पुट खे मां परे करे छॾियो आहे। चवंदा आहियूं हिकिड़ी कॉमन ॻाल्हि आहे, सभु चवंदा आहिनि जपो सतनाम सारे जपो सतनाम गुरु। सब चवंदा आहिनि कि मुंहिंजी भाॼाई सुठी न आहे पर मां पाण सुठी आहियां, मां सुठी आहियां पोइ मुंहिंजी भाॼाई सुठी न आहे। गुरु नानक पातशाह चयो आहे प्यारा जे तूं सुठो आहे त तुंहिंजे लाइ सॼो जग सुठो आहे, जे तूं ख़राब आहे त तुंहिंजे लाइ हर हिकु माण्हू ख़राब आहे। गुरु नानक देव पातशाह कहने भी तकदा हुया न भाई मर्दाना चवंदा हुया पातशाह हिन माण्हू में हे शइ जी खोटी लगे दी, हिन माण्हू का परे पिया रहूं इहो सुठो न आहे। तो गुरु नानक देव पातशाह चवंदा हुया मर्दाना जे इहो सुठो न आहे त पहिरे त असां सुठा न आहियूं। ॿियनि जो कमियूं असां मिंट गणाईंदाऊं प्यारी साध संगत जी, पर जेके कमियूं पंहिंजे अंदरि हूंदियूं आहिनि न जे साम्हूं वारो गणाए न त उन ते असां गुस्सो कंदा आहियूं। भाई तूं पाण खे ॾिठो आहे मूंखे थो चवे जपो सतनाम गुरु सारे जपो सतनाम गुरु। परमात्मा ॾिसो गुरु नानक पातशाह जो पराई गिला न करो। जे तव्हां पराई गिला पिया करो न त पंहिंजा कर्म पिया ठाओ, उन्ही खे कुछ नथा करो जंहिंजी गिला था करो। उनजा कर्म ठही वेंदा, उनजा कर्म साफ थी वेंदा। जे तव्हां उन्ही जी गिला कंदाओ न तव्हांजा कर्म खराब थी वेंदा। भगत कबीर जे टाइम में भगत कबीर साहब जी हिकिड़ो पंडित ॾाढी गिला कंदो हुयो। कबीर पागल थी वियो आहे, पाण वटि पाइण लाइ कपिड़ो न ॿियनि में पियो दान करे। तो भगत कबीर साहब छा कयो, भगत कबीर साहब उन्हनि जे घर विया, मिठाई खणी विया और हाथ जोड़े करे चयो कि तव्हांजो शुक्र आहे, उनखे धन्यवाद कयो। तो वो चवण लॻो कबीर छा थी वियो थी, छाजे खां मुंहिंजो धन्यवाद करण आयो आहे। तो भगत कबीर साहब चवण लॻा कि तूं मुंहिंजी निंदा कई आहे और मुंहिंजा कर्म ठाहे छॾिया थी। तो ॾिसो उहो बंदो पंहिंजो पाण शर्मिंदा थी वियो। तो भगत कबीर में एतिरी निमरता हुई तो असांखे भी पाण में निमरता धारण करणी आहे। मां चवंदी मुंहिंजी नूंहं ख़राब आहे, नूंहं चवंदी मुंहिंजी ससु ख़राब आहे, धीउ कॾहिं बि न चवंदी कि मुंहिंजी माउ ख़राब आहे और माउ कॾहिं बि न चवंदी कि मुंहिंजी धीउ ख़राब आहे। जे उनजी धीउ पंहिंजी ससु खां धार थी रहे न तो उहा मां चवंदी इनजी ससु ई चंडी आहे, इनजी ससु में खोट आहिनि, मुंहिंजी धीउ साफ़ सुथरी आहे। कोई भी मां हुजे उहा ईअं ई चवंदी कि मुंहिंजी धीउ सही आहे, उनजी ससु ग़लति आहे। और उहा मां वरी पंहिंजी धीउ खे सिखिया थी ॾे कि तूं पंहिंजी ससु खां अलॻि घर वठ, कीअं बि करे पंहिंजे हस्बैंड खे पंहिंजे हथ कर और पंहिंजी ससु खां अलॻि घर वठी करे रहो। तो ॾिसो जेसिताईं असां पाण सुठा न आहियूं न तो कोई भी सुठो न आहे।
और हिकड़ी गाल आ कि अगर धीअ ब्याह करे वने दी न पाने ससुराल तो मां जो कम कोई ना है कि उहा धीअ जे उन घर में दखल अंदाजी करे। उन मां जो कोई भी हक नहीं। जपो सतनाम वाहेगुरु सारे जपो सतनाम वाहेगुरु। इना है कि उहा मां पंहिंजी धीअ सां रिश्ता ही तोड़े छॾे कि भाई तू पराई थी रही आ। पर उन मां जो इहो नथो ठहे कि उहा पंहिंजी धीअ जे ससुराल जी हर एक गाल में दखल पई करे, हर एक गाल। और धीअ जो भी इहो फर्ज आ कि हर एक गाल पंहिंजी मां खे न ॿुधाए। शादी करे वई आ तो उहा पाण डिपेंड थे, इंडिपेंडेंट थे। ॾिसो गुरु नानक देव पातशाह सिखायो आ कि सबर करो, सबर जे सबर कंदासीं न सबर वारो इंसान हर बार घटदो आ। जे अज असांखे सस कुछ ॻाल्हायो त असीं चवंदा आहियूं अॼु ताईं मूंखे मां बि न ॻाल्हायो तूं छो थी ॻाल्हाई। मां जेको सिखी आई आहियां इहो गांजा ॿियो न सिखंदमि। जे धीअ ये करे थी ना प्यारी सास जी तो मां चवे थी मुंहिंजी धीअ सही आ। जे उन्ही घर में अची करे नूह ये करे थी ना तो उहा ही मां चवे थी मुंहिंजी नूह ग़लत आ। नूह के सिखिया मिलदी आ भाई पंहिंजे सस सहुरे खे पंहिंजो माउ पीउ बणा। पर उन सस सहुरे खे भी सिखिया ॾींदी आ न कि नूह खे धीअ बणाओ, नूह न बणाओ। जे नूह खे धीअ बणाईंदा न तो उहा नूह सेकंड भी न लॻाईंदी पंहिंजे सस सहुरे खे माउ पीउ बणाइण में। ॾिसो माउ पीउ जी जगह ते कोई नथो वठी सघे, कोई भी नथो वठी सघे मां पीउ जी जगह। मां पीउ जो दर्जो परमात्मा चवा मां जो दर्जो माखो भी ऊंचो आ। मां जी जगह कोई नथो वठी सघे। पर जे मन में प्रीत धारदासीं न और पंहिंजी सस खे पंहिंजी मां जो दर्जो ॾींदासीं न तो उहा सस भी असांजे मथां भले हार वेंदी, चवंदी मुंहिंजी नूह जेतिरी सुठी आ न ओतिरी तो मुंहिंजी धीअ भी सुठी न हुई। तो शादी करे जे भी घर में वञू न उन घर के घर करूं, उन घर के बेघर न करूं। भली किथे छोकरो गलत हुजे न पोइ भी चवंदा आहिनि गलती छोकरी जी आ तॾहिं छोकरो दार थियो आ, तॾहिं छोकरे माउ पीउ खां अलॻि घर वरितो आ। तो छोकरी के सबर करणो आ। जे उहा सबर कंदी न तो अंत में उहा ही खटदी। उन सबर जो जेको मिठो फल आ न उहो उनखे मिलंदो, बे कंहिंखे न मिलंदो। तो कोशिश करनी आ कि पंहिंजे घर वारनि सां भी सही हलणो आ। और जे घर में शादी करे वञूं था न उन्ही घर में भी सुठो हलणो आ। कॾहिं भी पंहिंजे हस्बैंड खे ईअं न चवणो भई तुंहिंजी माउ तुंहिंजे मूंसां सुठो न कयो आ। और कंहिं भी पुट खे पंहिंजी माउ खां परे करण परमात्मा जी दरगाह में ॾाढो वॾो गुनाह आहे, ॾाढो वॾो पाप आ। पर अॼु समझू कोन था, बस चवंदा असांखे अलॻि रहणो आ। तो कोशिश करनी आ सस सहुरे खे माउ पीउ जी जगह ॾियणी आ, तॾहिं सस सहुरा धीअ जी भी जगह ॾींदा, जरूर ॾींदा। जे असां कंहिंसां सुठो हलूं त उन्ही खे मजाल भी न आहे उहो असांखे गारियूं ॾेई करे ॻाल्हाए। जे पहिरें ही असां ख़राब वर्ड पंहिंजे मुंहुं मां उन सां ॻाल्हाईंदासीं त उहो चवंदो न तमीज़ ही न आहे तोखे सफ़ा। जे शुरू में असां निवड़ी करे हलंदासीं न पहिरीं सास जी त असांखे प्यार मिलंदो, फ़ाइदो असांजो थींदो, उन्हनि जो न थींदो। और जे भेण जी वो सुभाणे आनंद कारज आ न प्यारी सास जी तो उन भेण जो भी फर्ज आ कि पंहिंजे सस सहुरे खे माउ पीउ जो दर्जो ॾे। कॾहिं भी ईअं न सम्झे कि सस सस और मां मां। जे शुरू में उहा ईअं चवंदी न त उन्हनि जो घर भी हलियो। जे अगर न चवंदी न त उन्हनि जो घर अहिड़ो हलंदो सॼी दुनिया पई ॾिसंदी।